हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों। मैं अल्ताफ़। ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अल्ताफ़ सिंधी। अॼु पाण सिखंदासीं आईफोन वांगुरु वीडियो एंड्रॉइड मोबाइल में कीअं ठाहिजे। दोस्तों अहिड़ो वीडियो ठाहिण लाइ अव्हांखे हिकिड़ो एप्स डाउनलोड करणो पवंदो, जंहिंजो लिंक मूं डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे, हुतां बि डाउनलोड करे सघो था। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां अव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त मुंहिंजो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं हुन सां गॾु बेल आइकन ते क्लिक करे छॾियो त जीअं ऐं का बि नई वीडियो अपलोड कयां त हुनजो नोटिफिकेशन बआसानी अव्हांखे मिली सघे। दोस्तों हलूं था वीडियो जी तरफ़। तो दोस्तों वो एप्लीकेशन ये आहे, इहो एप्लीकेशन आहे, ॾिसी सघो था। विस्को नालो आहे हिन जो। डिस्क्रिप्शन में मूं लिंक ॾेई छॾी आहे, हुतां डाउनलोड करे सघो था। हिते पाण सिखंदासीं एडिटिंग हिन जी। दोस्तों हिते एडिटिंग में अव्हांखे इन ऑप्शन ते क्लिक कर ॾिसी सघो था। इन जो रिज़ल्ट हिते बिल्कुलु आईफोन जो वीडियो वांगुरु अची थो वञे। इनखे थोरो एडजस्ट करिणो, घटि करिणो। लास्ट में पोइ अव्हांखे वरी हिकिड़ो ॿियो इफेक्ट ॿुधाईंदुसि, उहो लाज़मी आहे। लास्ट में सफ़ा लास्ट में वञी हिते अव्हांखे साओ कलर खणणो आहे। जीअं त मूं साओ कलर ते क्लिक कयो ऐं हीअ ॾिसी सघो था। हिते ज़्यादा साओ बि करे सघो था, घटि बि करे सघो था। दोस्तों ॾिसी सघो था रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। पहिरियों वारो वीडियो ऐं हिन वीडियो में केॾो फ़र्क़ु आहे। अहिड़ी तरह बि को बि टिकटॉक जो वीडियो को बि नॉर्मल शूट करे उनखे अहिड़े कलर सां बिल्कुलु ठाहे सघो था। दोस्तों उमेद आहे त अॼु जी वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी। अहिड़ी तरह जूं ॿियूं वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हिन चैनल ते अव्हां सिखी सघो था सिंधी ॿोली में फ़ोटो एडिटिंग करणु, वीडियो एडिटिंग करणु, सभु कुझु सिखी सघो था। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, मिलूं था अॻी वीडियो में।